अलमास जेकॾहिं हुसैन हुजे हा त असांखे सरमत जे बारे में ज़रूरु ॿुधायां, पर अफ़सोस त हुसैन ई नथो मिले मूंखे। अलाए किथे आहे। छो थी मायूस थी मरियम, मां आहियां न तोसां गॾु। चौकीदार ॿुधायो आहे त भर साईं जलाल आयो आहे। अदा जलाल हिते? अलमास, अदा जलाल असांखे मारे छॾंदो, असांजो क़त्ल करे छॾंदो। अदा जलाल तव्हां परेशान न थियो मरियम, तव्हां अंदरि हलो, मां ॾिसी थी वठांसि। जलाल मूंखे हिन ॻाल्हि ते हैरत बि थिए पई ऐं इलाही ॾुख बि थिए पियो त मरियम ईअं घरां निकिरी आई आहे। मूंखे 100% पक आहे त हू कराची में ई आहिनि। तव्हां इहा ॻाल्हि कीअं था करे सघो अदा जलाल? छो त हू असांजे सॼे तर में न आहिनि ऐं उन्हनि जे बारे में तो वटि का न का इंफॉर्मेशन त ज़रूरु हुजणु खपे, छो त मरियम जी सब क्लास फेलोज़ जो चवण इहो ई आहे त हुन जी वेझे में वेझी दोस्त तूं आहीं। यकीन कयो अदा जलाल, मूंखे इन शइ जी का बि ख़बर न आहे। जॾहिं तो वटि का इंफॉर्मेशन ई कोन्हे त तूं घबराइजी छो वई आहे? न अदा जलाल, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अदा जलाल, अगरि जी मरियम जी ॻोल्हा में का ज़रूरत पए त मूंखे ज़रूरु यादि कजो। न